मूंखे ख़बर आहे त तूं अखियूं बूटे बि मूं ते एतबार नथो करे सघी, पर यादि रखजांइ तूं मुंहिंजे बाबा जानी जो कातिल आहीं। यादि रखजांइ शमीर, तोखां मां बदिलो ज़रूर वठंदुसि। इहो मौक़ियो त इन जनम में मुश्किल आहे, अवकी ॿिए जनम में केरु किथे हुजे का ख़बर नाहे। बाबा मूंखे इहो ॿुधाए त तूं आहीं कहिड़े बाग़ जी मूरी, हिकिड़ो तुरम खानी जो मां तोखे माराईंदुसि। मूं अहिड़ी का बि कोशिशि कोन कई आहे। या त तव्हांखे ख़बर हूंदी त तव्हां माण्हू छो मोकिलिया आहे, पर हक़ीक़त इहा आहे त माण्हू तव्हां ई मोकिलिया आहे। चवण छा थो चाहीं? हाँ? को सबूत हो, को गवाह अथई? गवाही वे तव्हांखे पाण ॾींदा, पर यूअर काइंड इंफॉर्मेशन त उन्हनि ॿिन्ही खे मूं पाण वटि क़ैद करे रखियो आहे। शामिर तोखे पंहिंजे रस्ते तां ज़रूरु हटाए छॾींदो, इहा ॻाल्हि तोखे वाज़े थियल हुजे। शमीर दगाबाज़ निकिरंदो? मूंखे त इहो अंदाज़ो ई कोन हुओ। मूं हुनजी चवण ते खान बहादुर खे ज़हर ॾिनो ऐं मां हुनखे कमु आयसि। हाणे उहो ई मुंहिंजी जान जो दुश्मन थी बीठो आहे।